मधेजी में चोरी जूं 2 धारदार वारदातूं पेश आयूं आहिनि। चोर 3 मेहूं चोरी करे विया। मज़ामत ते हथियारबंदनि गोलियूं हणी औरत खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ आबाद केहर में हथियारबंदनि अब्दुल गनी केहर जे घर में दाख़िल थी चोरी जी कोशिश कई। चोरी वारदात दौरान घर धणी सुजाग थी पिया। रड़ियुनि ते हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी। फायरिंग के नतीजे में औरत सईदा केहर क़त्ल थी वही। हथियारबंद फरार थी विया। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूद आहे मधेजी खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अयूब बिरोही। जी अयूब, फायरिंग थी आहे, इन बाबति आगाह कजो। हाजी एसएसपी शिकारपुर के नौजवान के करे मथे शिकारपुर पुलिस चोरन के दुआन के बजाय माम माण्हुनि खे तंग करणु शुरू कयो आहे। उन पंहिंजो रोज़ी जो ज़रियो बणायो आहे। अॼु मधेजी ऐं गाइजा थाणे जे हद में धारदार वारदातूं आहिनि। मधेजी में मशहूर ज़मीन शहरी अॻवान उर्दू मीरानी जे घर ओताक मां जेके वाड़ी मां हथियारनि जे ज़ोर ते 3 में काया विया ऐं जॾहिं त गाइजा थाणे जे हद में मोहम्मद हसन जे घर में दाख़िल थी करे हथियारबंदनि में चोरी करण की कोशिश कई वई, जंहिं मज़मत ते सईदा ख़ातून के क़त्ल करे फरार थी विया। ॿुधायां त पुलिस इन वक़्त ताईं को बि ॿई जेके वारदात थिया आहिनि उहे पहिरियों कचे तरफ़ रवाना थिए पोयां लॻा पिया आहिनि। इन मथे को बि नतीजा न आया आहिनि। ऐं वारसनि पारां जॾहिं औरत खे मधेजी अस्पताल आंदो वियो त 7 कलाकनि खां पोइ जेको डॉक्टर नौजवान जे करे उहो पोस्टमार्टम हींअर मीडिया पुॼण सां सिंध टीवी न्यूज़ टीम पुॼण खां बाद संदसि खे पोस्टमार्टम कयो वियो। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो लाइ त जेके एम्बुलेंस मधेजी में बीठल हुजण बावजूद भी संदसि औरत सईदा के डॉक्टरनि में संदसि ॻोठ रवाना किया विया। घर पहुचण ते कोराम अची वियो। जी ठीक है अयूब, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।